वज़ीर आला हाउस कराची में सहाफ़ियन खे ॾिनल मांझांदे जे मौक़े ते गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त LNG जे मामले ते सिंध खे तमामु घणा ख़दशा आहिनि। LNG मामिलो CCI में उथारण लाइ कमेटी जोड़ी वई आहे। वॾे वज़ीर चयो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा साथी कंहिं वटि आहिनि, इन बाबति खेसि का बि ॼाण नाहे। टिन्ही मां हिक जी आज़ादी लाइ अफ़गानिस्तान मां फ़ोन आयो हो। संदसि चवणो हो त ॿिनि ॼणनि खे सिंध मां खंयो वियो, तंहिं करे तस्लीम करणो पवंदो त इहा सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। जब तक कोई कॉन्क्रीट एविडेंस नहीं हो तो किसी के ऊपर इल्ज़ाम नहीं लगा सकते। जैसे आप कह रहे हैं सब जानते हैं, उस तरीके से मैं भी जानता हूँ। मुझे कोई ना पुलिस ने ना किसी और इंटेलिजेंस एजेंसी ने कोई दिया है। जो हमें इत्तला थी जो उधर, और वो मैंने बताई थी बात, और ये मैंने उनसे जिक्र किया, जो उधर मौजूद था एक आई विटनेस, उसने कहा कि उनके हाथ में, अब देखिए एक वो चौकीदार था, उसने कहा वॉकी टॉकी, वो मोबाइल फोन है या वॉकी टॉकी है या क्या है। सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त सरकारी खातनि में भर्तियुनि लाइ अॻभराई कई पई वञे। जन खातनि में जायूं ख़ाली आहिनि, उते मुलाज़िम भर्ती कया वेंदा। वॾे वज़ीर चयो त कराची में तरक़ियाती कम जारी आहिनि, जेकी जून ताईं मुकमिल थी वेंदा। हिकु सवाल जे जवाब में वॾे वज़ीर जो चवणो हो त गवर्नर सिंध जो इहो चवणु ठीकु नाहे त कराची खां सवाइ किथे बि तरक़ियाती कम न थिया आहिनि। गवर्नर पाण सुभाणे कराची खां ॿाहिरि दौरे ते वञी रहियो आहे, खेसि सॼी ख़बर पइजी वेंदी। शब्बीर लाशारी, सिंध TV न्यूज़, कराची।